सिंध जो तारीख़ी शहर बंभोर। सिंध जो तारीख़ी वरसो ससुई पुनो ते लाज़वाल मोहब्बत जे दास्तान मशहूर बंभोर एक तारीख़ी हैसियत रखे थो, जेको कराची खां 40 किलोमीटर जे मुफ़ासिले ते दाबे जी शहर में वाक़िअ आहे। हीउ तारीख़ी वरसो 600 एकड़नि ते मुश्तमिल आहे, जेको सिंध हुकूमत जी लापरवाही सबबु लैंड माफ़िया जे वर चढ़ी सिर्फ़ हिन वक़्तु 40 एकड़नि में वञी बचियो आहे। मोहब्बत जे लाज़वाल दास्तान ससुई पुनूअ सां वाबस्ता सिंध जो तारीख़ी शहर बंभोर केतिरो वक़्तु गुज़रण बावजूदि अॼु बि पंहिंजे दास्तान बयानु करे रहियो आहे। ससुईअ जो खूह जितां ससुई पाणी भरींदी हुई, ससुईअ जो घर एशिया जो पहिरीं तारीख़ी मस्जिद, हिंदुनि जो मंदरु ऐं ॿियूं तारीख़ी जायूं अॼु बि घुमण वारनि लाइ हिकु वॾो तफ़रीह जो मर्कज़ आहिनि। ससुई पुनो जी मोहब्बत लाज़वाल कहाणीअ खां वाक़ुफ़ु न सिर्फ़ु पाकिस्तान पर पूरी दुनिया वाक़ुफ़ु आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हीउ तारीख़ी मक़ाम सिंध सक़ाफ़त खाते जी बेध्यानी सबबु कब्ज़नि जे वर चढ़ी वियो आहे, जिते ईंदड़ सयाहनि लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। किरोड़े रुपयनि जी बजेट करप्शन जे वर चढ़ी वञे थी, पर कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत मौजूदु न आहे। उन करे न सिर्फ़ु सयाह न अचणु छॾे ॾिनो, पर तेज़ीअ सां तारीख़ी माॻ बि ख़तमु थींदो वञे पियो। सिंध हुकूमत खे घुरिजे त सिंध जी तारीख़ी माॻनि खे बचाइण लाइ बंभोर जी ज़मीन ते थियल कब्ज़नि खे ख़तमु कराए, पर ईंदड़ सयाहनि लाइ सहूलियतूं पूर्ण करे, त जीअं हीअ सिंध जो तारीख़ी माॻ ते माण्हू अचनि ऐं सिंध जी सक़ाफ़त जो हिसो थियल हीउ सिंध जो तारीख़ी माॻ बची सघे।